आज एक घटना थी। घटना मतलब कोई आया परिवार कार मां लथा, अंदर आया, हुननि चयो हीअ गुरुद्वारो न आहे छा, सिंधी थी करे। तो उन्हनि खे चयो वियो न, छो त उन्हनि ॾिठो बाबा श्रीचंद्र जी मूर्ति, हेॾां श्री रामचरित मानस हुननि जेको ॾिठो, हेॾां श्रीचंद्र सिद्धांत सागर, गुरु ग्रंथ न आहे न छा हिते। त चऊंसि न, चए पोइ त हलो हितां। हाणे ॿुधायो इहो सुम्हियल समाज आहे या कान्हे। ही त हिकु मिसाल आहे। तव्हां ॾिसो असांजो समाज छा पियो थो चेक करे कि सिर्फ़ु गुरु ग्रंथ साहिब न आहे त उते वञिणो ई कान्हे। बाक़ी उन्हनि खे कुझु नज़र न आयो, शालिग्राम भगवान नज़र न आयो, तुलसी नज़र न आई, व्यास गद्दी नज़र न आई, ऐं पंहिंजा रामचरित मानस ऐं ग्रंथ नज़र न आया, संतनि जा स्वरूप नज़र न आया, राम भगवान नज़र न आयो, शिव नज़र न आयो, हे पंच देवता नज़र न आया। इहो नज़र आयो कि गुरु ग्रंथ कान्हे त हिते असांजो कमु कोन्हे। कुछ भी चेंज वहाँ पे है फेमस गुरुद्वारा। तव्हां सम्झो था कुछ मां छा थो चवणु चाहियां। मां तव्हां रुगो एतिरो कैच कयो कि कोई आयो हो ऐं हिननि वटि कोन आयो हो, इहो संदेश कान्हे। संदेश आहे असांजो समाज सुम्हियल आहे, हुनखे पतो ई कान्हे कि किथे वञिणो आहे, किथे झुकणो आहे, किथां ग्रहण करिणो आहे। त जेको समाज सुम्हियल, उनजो त निश्चित पतन थियणो ई आहे, उहो नष्ट थियणो ई आहे। असली शइ क्रिया कान्हे, असली शइ आहे मन जी सुजागी, भाव, सच्चाई। ऐं इहो ई गुरु नानक जो संदेश आहे।